के इलेक्ट्रिक पारां रमज़ानुल मुबारक के भलारे महीने में लोड शेडिंग न करण वारियूं दावाऊं कूड़ियूं साबित थियूं आहिनि। कराचीअ जे केतिरनि ई इलाइक़नि में गुज़िरियल केतिरनि ई कलाकनि खां लोड शेडिंग वारो सिलसिलो जारी आहे। भलारे महीने में सख़्त गर्मी ऐं लोड शेडिंग सबबि शहरी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर थी विया आहिनि। मुल्क के सियासी समाजी तोड़े शहरनि के इलेक्ट्रिक जी हथरादू लोड शेडिंग खिलाफ़ सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवनि था त रमज़ान शरीफ़ के महीने में के इलेक्ट्रिक पारां के भी उपाउ न वरिता आहिनि, जॾहिं त के इलेक्ट्रिक अवाम के रिलीफ ॾियण में भी नाकाम थी आहे। गरा बिल सब शयूं पंहिंजी जाइ ते, पर हेड़े माना बाबरकत महीने में हिननि अॻु में चयो त असां इंतज़ामात मुकमिल कया आहिनि, सभु कुझु कयो आहे, पर को बि इंतज़ाम हिननि मुकमिल कोन कयो हुयो। के इलेक्ट्रिक जो कंहिं बि तरीक़े सां को बि निज़ाम कोन्हे को। तक़रीबन शहरी वक़्त खां पहिरियों जेको लाइट वेला 12-13 कलाक थी चुका आहिनि, हिन टाइम ताईं लाइट न आयो आहे। माण्हुनि जेको आहे ॾाढी मजबूरी त लाइट न हूंदो त असीं का बि जेको आहे कमु न थियो लाइट खां बग़ैर। रात को जो 2:30 बजे से लाइट गई थी तो 4 बजे, 5 बजे, 6 बजे, सुबह 9 बजे जो है वो लाइट आई है। और फिर वो बेचारी लोग जो हैं वो आराम से जो है वो पंखे के अंदर बैठना चाहते हैं, मगर ना वो पंखे के अंदर बैठ सक रहे हैं इसलिए कि लाइट ही नहीं है। इनकी कोई प्लानिंग नहीं होती, कोई इनका मामला जो है डिसाइड नहीं होता कि हाँ हमने लोड शेडिंग किस तरह से नहीं करनी है। सिर्फ हवा में बातें होती हैं। इनका काम सिर्फ और सिर्फ आवाम को परेशान करना है। रात असां अंधेरे में सहरी कई आहे, हिन टाइम भी अफ़्तारी टाइम भी का ख़बर कान्हे का लाइट ईंदी या न ईंदी। हिननि के इलेक्ट्रिक वारनि हथरादू हे जेको आहे सो हिननि लाइट गायब करे छॾी आहे, बंदि करे छॾी आहे। रमज़ानुल मुबारक जे भलारे महीने में एक तरफ़ लोड शेडिंग त ॿिए तरफ़ गर्मी अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। कैमरामैन गुलाम मुस्तफ़ा सां बशीर संजराणी, सिंध टीवी न्यूज़, कराची।